अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबरुनि जो स्लो जारी है। तव्हां सां मीरपुर ख़ास मां ख़बर शेयर कंदा हलूं। मीरपुर ख़ास पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, पीपल्स पार्टी मीरपुर ख़ास डिवीजनल सदर पीर आफ्ताब हुसैन शाह जीलानी ऐं अगूड़ो MP पीर अमजद हुसैन शाह जीलानी के भाउ अगूड़ी ज़िले काउंसिल मीरपुर ख़ास के चेयरमैन पीर शफ़क़त हुसैन शाह जीलानी की वफ़ात है। जीलानी हाउस मीरपुर ख़ास में सारन ताज़त जो इज़हार किया ऐं मरहूम जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मरहूम पीर शफ़क़त हुसैन शाह जीलानी हिकु घणो रुखी शख़्सियत जो मालिक हो ऐं संदसि आवाम जूं ख़िदमतूं कॾहिं बि निसारे सघियूं। उन मौक़े ते सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, पीर हुसैन अली शाह जीलानी, पीर नूर हुसैन शाह जीलानी, पीर इज़्ज़त हुसैन शाह जीलानी खां सवाइ ॿिया पार्टी जा अॻुवान पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।